आमतौर ते साबूदाणा माण्हुनि में पेट जी बीमारियुनि खां बचाइण या वरी बीमार ऐं कमज़ोर ॿारनि जी खुराक जे हवाले सां सुञाता वेंदा आहिनि। पर हक़ीक़त इहा आहे त साबूदाणा उन्हनि सभिनी शयुनि सां मालामाल आहिनि जंहिंजी असांजे जिस्म खे ज़रूरत हूंदी आहे। इहो ई सबबु आहे त साबूदाणा सिहतमंद खुराक ॾियनि था, जॾहिं त घणे क़दुरु माण्हुनि खे उन्हनि जे फ़ाइदनि जी ख़बर ई नाहे हूंदी। साबूदाणनि में प्रोटीन जो झझो मिक़दार हूंदो आहे जेको पठनि जी वाध वेझ ऐं उन्हनि जी मज़बूतीअ लाइ तमामु वॾी मदद ॾिए थो। इन खां सवाइ साबूदाणा शिफ़ायाबी वारे अमल खे बि तेज़ कनि था, जंहिंजे करे हर मर्ज़ मां तकड़ी शफ़ा मिली वेंदी आहे। साबूदाणा विटामिन के, कैल्शियम ऐं आयरन सां भरपूर हूंदा आहिनि। उहे शयूं हॾनि खे मज़बूत बनाइण ऐं उन्हनि खे लचकदार बणाइण जे हवाले सां इंतिहाई अहम किरदार अदा कंदियूं आहिनि। इन खां सवाइ इहे तवानाई जी सतह में वाध लाइ बि मददगार साबित थींदा आहिनि। इहो ई सबबु आहे जो साबूदाणा उन्हनि ॿारनि खे खाराइण तमामु बहितरीन अमल साबित थींदो आहे जेके शुरूआती उमिरि मां गुज़री रहिया हुजनि। साबूदाणा पोटाशियम ते ॿधल हूंदा आहिनि जेकी ब्लड प्रेशर खे कंट्रोल करण में बि अहम किरदार अदा कनि था। उहे सॼे जिस्म में रत जे वहिकरनि खे काबू रखंदा आहिनि, जंहिंजे करे दिलि जी बीमारियुनि खां बि महफ़ूज़ रही सघिजे थो। जेकॾहिं तव्हां पंहिंजो पाण खे जिस्मानी तौर ते फाल रखण जा ख़्वाहिशमंद आहियो त साबूदाणा हिकु बहितरीन खुराक आहे। साबूदाणनि में मौजूदु कार्बोहाइड्रेट्स तव्हांजी तवानाई में वाध जो सबबु बणिबा। अहिड़ा माण्हू जेके सदाईं सुस्ती ऐं काहिलीअ जूं दाऊं कनि, उन्हनि खे साबूदाणा ज़रूर खाइण घुर्जनि। साबूदाणनि में झझे मिक़दार में मौजूदु कार्बोहाइड्रेट्स वज़न में वाध बि कंदा आहिनि। उन करे अहिड़ा माण्हू जेके तमामु घणा कमज़ोर हुजनि, उन्हनि खे घुर्जे त उहे पंहिंजी खुराक में साबूदाणनि खे ज़रूर शामिल कनि। साबूदाणनि में मौजूदु फोलिक एसिड ऐं विटामिन B6 ॿारनि जी बहितरीन वाध वेझ में अहम किरदार अदा कंदो आहे। इहो ई सबबु आहे त माहिर हामला औरतुनि खे साबूदाणा खाइण जो मशवरो ॾींदा आहिनि। साबूदाणा खाइण सां ॿारनि खे पैदाइशी नुक्स खां बि बचाए सघिजे थो। न रुॻो एतिरो, पर साबूदाणा तव्हांखे बेक़रारी, कब्ज़ी ऐं बदहज़मी खां बि बचाईंदा आहिनि। साबूदाणनि में मौजूदु फाइबर कब्ज़ी जी बीमारियुनि खां बचाव जे हवाले सां जादुई फ़ाइदनि वारो हूंदो आहे। कब्ज़ी जी शिकायत घणे क़दुरु ॿारनि खे थींदी आहे, पर उन्हनि खे साबूदाणा खाराए इन्हनि बीमारियुनि मां छुटकारो ॾियारे सघिजे थो।